नाज़रीन, सॼी सिंध में करबला जे शहीदनि जो 40 अक़ीदती एहतराम सां मल्हायो वियो। कराची ऐं हैदराबाद समेत समूरनि नंढनि वॾनि शहरनि में मरकज़ी मातमी जुलूस बरामद कया विया। मातम ऐं सीना ज़नी करे हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि खे पुरसो ॾिनो वियो। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कराची में शोहदाए करबला जे चोहलम जो मरकज़ी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थियो। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो खारा दर इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया ते नहर थियो। मरकज़ी जुलूस जे मौक़े ते 2996 पुलिस एहलकार ऐं जवान सिक्योरिटी ते मुक़ररु कया विया। उन खां अलावा रैपिड रिस्पॉन्स फोर्स जे 375 आफ़ीसरनि ऐं जवाननि बि पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। जुलूस जे पासनि ते माहिर शूटर पिणु मुक़ररु कया विया। हैदराबाद में मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि पारां अरबन जो एहतमाम कयो वियो। जाम शोरो कोठड़ी टंडो जाम खां पेरे पंध औरतूं ॿार ऐं मर्द हज़ारनि जी तइदाद में पंध करे कदमगाह मौला अली खां बरामद थींदड़ मातमी जुलूस में शरीक थिया। उन मौक़े ते आज़ादारनि लाइ रस्ते में पाणी ऐं लंगर जो एहतमाम कयो वियो। कदमगाह मौला अली खां बरामद थींदड़ जुलूस या हुसैन जी सदाउनि सां पंहिंजी आख़िरी मंज़िल दादन शाह पिड़ ॾांहुं रवां दवां आहे। ज़िले इंतज़ामिया ऐं हैदराबाद पुलिस पारां फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि। जुलूस जे गुज़रगाहनि वारी हदुनि में मोबाइल फ़ोन सर्विस बंदि कई वई। ठटे में चहलम जो मरकज़ी जुलूस मशहदी सादात इमाम बारगाह खां बरपा थियो। मातमी जुलूस में रिक्शा स्टॉप ते पहुचण ते ज़ंजीरुनि सां मातम कयो वियो। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो शिराज़ी इमाम बारगाह शाही बाज़ार ठटो ते नहर थियो। मटियारी खानवहण पंगरियो सरहाड़ी जाम साहब मातली मीरवा गोरचाणी कोट ग़ुलाम मोहम्मद टंडो आदम खडड़ो ऐं ॿियनि शहरनि में चहलम जा मातमी जुलूस बरामद कया विया। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।